सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क पारां 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे सॾ ते कोट गुलाम जे काछेलो स्टेशन ते सिंध कोली इताद जे मरकज़ी सदर कामरेड सतराम दास मरकज़ी अॻवान राणोमल पारां हिकु सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में सिंधी रागी सैयद शाह हसन लकियारी रमेश कुमार मेघवाड़ सिंधी गीतनि जी महफ़िल रचाए पिंडाल में वेठल ॿुढड़नि नौजवाननि तोड़े ॿारनि खे झुमरियूं हणी रक़्स करण ते मजबूर करे छॾियो। उन मौक़े ते तक़रीब में शरीक अॻवाननि 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो ईद जियां मल्हाइण जो ऐलान पूर्ण कयो। कल्चर ॾींहं जे हवाले सां ऐं इन में हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो मौक़ुफ़ जेको हिते लोगो में ॾिनो वियो, सिंध टीवी जो जेको लोगो में ॾिनो वियो, ज़बरदस्त हिकिड़ो मौक़ुफ़ त इल्मु पिरायो ऐं सिंध सवारियो। ऐं इन सां इन जे बारे में चवां थो त इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थींदी त असांजूं जेके असां पंहिंजा ज़ात पात सभु शयूं छॾे करे हिकिड़ी सिंधी क़ौम थी करे बीहूं था पिया। असां ही प्रोग्राम 5 डिसंबर ताईं हर हमेशह असां मल्हायो आहे ऐं मल्हाईंदा रहंदासीं। कोली इताद जे प्लेटफार्म तां असां रेलू कढे सिंध धरतीअ जा आहिनि जाया हिन मारूवड़नि जी पारत थई, हित धूड़ दुधड़ ऐं चो वाया हिन मारूवड़नि जी पारत थई। कैमरामैन शाहिद अली ख़ास के लिए हसन कायम खानी सां गॾु जावेद कालरो, सिंध टीवी न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।